काॾे आयो राति जो? ॿुधाए मौजो दोस्त जो बर्थडे हुयो, रोटी खाइण वियासीं होटल में। रोटी खाइण में 15-20 मिंट लॻंदा आहिनि, ॿियो छा। अरे पा वञूं, सीट मिले, सोचूं ऑर्डर, मेनू अचे, वरी स्टार्टर ऑर्डर कयूं, उहो अचे खाऊं, वरी मेन कोर्स ऑर्डर कयूं, उहो खाऊं, अचे 15-20 मिंट कीअं लॻंदा? पर 5 कलाक बि त न लॻंदा आहिनि। काहे निकितो आहीं? काहे निकितुमि? मां तोखां सवाल कयो, मूंखां थो करे? 9:30 थिया न, 9 थिया, कूड़ न ॻाल्हाए, साम्हूं साम्हूं कूड़ थो ॻाल्हाए चंबो। 2 बजे वापसि आयो तूं, 5 कलाक कहिड़ी होटल में हुयो? बॉम्बे वियासीं। बॉम्बे विया आहियो रोटी खाइण? कलाक परे घर खां रोटी खाइण विया आहियो? पूरी नथा मारो। हिते पासे में अमर फास्ट फूड जो हुई, उते छो न वियो? अरे पप्पा उते वञण वारा यार, पर एंड मोमेंट ते वरी उहो दोस्त प्लान चेंज करे छॾी। आयो केतिरा टंग जेतिरा, गाॾियूं खणी घर खां कलाक परे रोटियूं खाइण था वञो। बॉम्बे कहिड़ी होटल में? पप्पा इहो दोस्त चई क्लब था हलो। छा आहे हुते? डांस करण। हुते त एंट्री जा पैसा हूंदा न? हा। घणा? 1500। घणा ॼणा विया हुयो? 5 ॼणा। 7,500। छो रईस जी औलाद आया? न त पोइ कीअं कढी 7,500? चोरियूं कंदो आया? पप्पा हुन चईं की एंट्री ते सभु पंहिंजा तव्हां कढो ऐं रोटीअ ते मां थो कढां। थोक हुजे वठ ॻण उॾी मर। 1500 रुपया तूं पंहिंजे खीसे में भरे वियो आहे नचण लाइ? तोखे एॾो नचण जो शौंक़ु आहे त घर नचनी। अरे पप्पा नचण जी अहिड़ी कहिड़ी बाहि थी 1500 भरे नची आयो मां। अरे पप्पा मूंखे ख़बर थोड़ी हुई यार, हुते चवंदो की एंट्री आहे तव्हां कढो, रोटी ते मां कढंदुमि। तूं वेहीं छो अंदरि? पोइ चए था न रोटी ॿाहिरि ॾेई ॿाहिरि वेठो आहियां मां। हो सियाणो थो थिए, तूं ॾेढ सियाणो थी न। मन कंहिं तरह दोस्त तोखे विकिणे खाईंदे। पप्पा यार हीअं थोड़ी आहे। 7,500 भरे अंदरि नची आया आहियो, रोड ते 3-4 में डीजे कराए नचो न, उहो परवड़जे। बिल घणो आयुसि अंदरि? 2,000 जे आसपास आयुसि। भाई पार्टी कीअं थी? पोइ पार्टी माना छा, जिते पैसा न भरणा पवनि? हिते हुन तव्हांजा 400 भरिया पर पर्सन, तव्हां पंहिंजा 1500 भरिया आहियो, हुनखां वधीक तव्हां पैसा भरिया आहियो। पर तोखे शर्म न पियो अचे? हिते पीउ ॾींहुं राति महिनत करे ऐं तूं अंदरि बि नचे 1500 भरे। पप्पा यार बसि न यार, एॾो तव्हां छो था चओ? तूं हाणे किथे वञी ॾेखारिजे, रोड ते कपिड़ा लाइ नचाईंदो तोखे मां। बि तूं उते हल दुकान ते, हाणे तूं हल असां उते नचाइण, तूं हल। Hey everyone, I hope तव्हांखे वीडियो वणी। अगर वणी आहे त लीव अ लाइक, पुट योर कमेंट्स एंड सभिनी सां शेयर बिल्कुलु कजो। एंड जंहिं न सब्सक्राइब न कयो, डू सब्सक्राइब। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।